सिंध हेल्थ ग्रैंड अलायंस जे सरहदी सिहत खाते जे मुलाज़मन सॼी सिंध में कोरोना रिस्क अलाउंस बंदि करण ऐं ॿिया मसइला हल न थियण ख़िलाफ़ ओपीडीज़ जो बाइकाट करे एहतिजाज जा मुज़ाहिरा कया आहिनि। हैदराबाद में पैरामेडिकल स्टाफ यंग डॉक्टर्स ऐं ऑल नर्सिस एसोसिएशन तरफ़ां शरीफ पालारी, अब्दुल मजीद जतोई, रवि तंबोली ऐं आसिफ अंसारी जी अॻवानी में ओपीडीज़ जो बाइकाट करे एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। सखर में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां सिविल अस्पताल में ओपीडी जो बाइकाट करे अब्दुल कयूम काज़ी, मजीद पठान ऐं इरशाद पठान जी अॻवानी में एहतिजाज कयो। दादू में सिविल अस्पताल समेत ॿियनि अस्पतालुनि में ओपीडीज़ जो बाइकाट करे राजा रफ़ीक पंवर, डॉक्टर अल्लाह बख्श कोरेजो, निसार अहमद लाशाई ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। कंबर में ग्रेड हेल्थ अलायंस पारां सिविल अस्पताल में ओपीडी जो बाइकाट करे इमरान अब्बासी, खुरम पठान, सदाम भुट्टो, रियाज़ हकड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। खंदकोट में डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां डॉक्टर खलीक अहमद, अली हसन कमरानी, गोवर्धन दास, सदर दीन ऐं मंसूर ऐवान जी अॻवानी में एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। मटियारी ज़िले में बि ग्रैंड अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मंजता लाइ समूरी मटियारी ज़िले जे नंढनि वॾनि अस्पतालुनि जे ओपीडीज़ खे बंदि करे डॉक्टर तौफ़ीक मेमन, हनीफ मेमन, अहमद ख़ासकेली, मंजूर सूमरो, डॉक्टर अब्दुल सलाम मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। तंगवाणी में पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां रिस्क अलाउंस समेत ॿियनि मुतालबनि जी मंजता लाइ ॿ अधिकारियूं पटियूं ॿधी ओपीडी जो बाइकाट कयो वियो। थाणे बुला खान में तालका अस्पताल अंदरि डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां डॉक्टर ढालूमल, डॉक्टर अशोक कुमार लिमाणी, डॉक्टर अज़ीज़ ऐं ॿियनि एहतिजाज कयो। काज़ी अहमद में कोरोना हेल्थ रिस्क अलाउंस बाबति ख़िलाफ़ ग्रेड हेल्थ अलाउंस जे सॾ ते एहतिजाज कयो वियो। पटीदन में बि रूरल हेल्थ सेंटर जे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां ओपीडी जो मुकमल बाइकाट करे अस्पताल अॻियां एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। खानवाहन में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ ऐं ग्रेड हेल्थ अलायंस जे सॾ ते डॉक्टर जहांगीर कुंदर, हाकिम अली इशफाक मल्हा ऐं ॿियनि जी अॻवानी में ओपीडी जो बाइकाट करे एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। कंबर, टंडो बागो, ठारूशाह, शिदातपुर, फुलरियूं ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाज जी मुज़ाहिरा कया विया।